बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज जे लेक्चर में असीं जेको आहे V1 प्लस ING जे बारे में पढ़ंदासीं, यानी फेल जी चौथी सूरत। त हाणे असां जेको आहे अॼु जे लेक्चर में ॾिसंदासीं त V1 प्लस ING जेको आहे वर्ब खां अलावा जेको आहे त ॿियो जुमिले में छा तौरु इस्तेमालु थींदी आहे। असां मूं ॾिठो आहे त V1 प्लस ING हमेशह जो आहे कंटिन्यूअस टेंसिस में जेको आहे इस्तेमालु थींदो आहे, जंहिंमें कम जे जेको आहे जारी हुजण जे बारे में ॿुधायो वेंदो आहे। त इन खां अलावा बि जेको आहे V1 प्लस ING जेको आहे जुमिलनि में इस्तेमालु थिए थी ऐं उहा जेको आहे वर्ब खां अलावा जेको आहे नाउन ऐं एडजेक्टिव तौरु बि जेको आहे इस्तेमालु थिए थी पई। ऐं जॾहिं जेको आहे V1 प्लस ING जेको आहे नाउन जे तौरु इस्तेमालु थिए थी त असां उनखे वर्बल नाउन बि चऊं था ऐं उन सां गॾु असां उनखे जेको आहे जिरंड बि चऊं था। ऐं उहा साॻी जेको आहे V1 प्लस ING जॾहिं जेको आहे एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थिए थी त असां उनखे वर्बल एडजेक्टिव बि चऊं था ऐं उन सां गॾु असां उनखे प्रेज़ेंट पार्टिसिपल बि चऊं था। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त असांखे जेको आहे जुमिले में कहिड़े तरीक़े सां ख़बर पवे त हिते जेको आहे इहा एज अ वर्ब इस्तेमालु थी रही आहे V1 प्लस ING, ऐं किथे जेको आहे इहा नाउन जिरंड तौरु इस्तेमालु थी रही आहे ऐं किथे जेको आहे एडजेक्टिव प्रेज़ेंट पार्टिसिपल तौरु इस्तेमालु थी रही आहे। हाणे जेकॾहिं जेको आहे असीं ॾिसूं था त V1 प्लस ING जेको आहे असल में जेको आहे वर्ब आहे, ठीकु आहे। जेकॾहिं उहो नाउन जो कमु करे थो त असां उनखे जेको आहे वर्बल नाउन चऊं था ऐं जेकॾहिं एडजेक्टिव जो कमु करे थो त असां उनखे वर्बल एडजेक्टिव चऊं था। उनखे असां वर्बल नाउन कॾहिं चऊं था जॾहिं उहो जुमिले में जेको आहे या त सब्जेक्ट जो कमु करे या ऑब्जेक्ट जो कमु करे या जेको आहे प्रीपोजिशन जो ऑब्जेक्ट बणे या सब्जेक्ट कॉम्प्लीमेंट बणे त असां जेको आहे उनखे वर्बल नाउन चवंदा आहियूं। माना असां वर्बल नाउन बि चवंदा आहियूं कि उनजो जेको नालो आहे जिरंड बि आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां ॾिसूं था जेकॾहिं जेको आहे V1 प्लस ING जेको आहे कंहिं नाउन सां गॾु इस्तेमालु थी करे उनखे जेको आहे नाउन खे क्वालिफाई करे थो पियो, उनजी ख़ासियत खे बयानु करे थो पियो, त पोइ असां जेको आहे उनखे असां वर्बल एडजेक्टिव या प्रेज़ेंट पार्टिसिपल चवंदा आहियूं। त असांखे ख़बर आहे त हमेशह जेको आहे एडजेक्टिव जेको आहे नाउन खां अॻु में इस्तेमालु थी करे उनजी जेको आहे क्वालिटी खे उनजी ख़ासियत खे जेको आहे बयानु कंदो आहे, क्वालिफाई कंदो आहे। त हाणे असांखे जेको आहे अॼु जे लेक्चर में इहो ॾिसणो आहे त जेको V1 प्लस ING आहे त इहा जुमिले में वर्ब कॾहिं हूंदी आहे, नाउन जिरंड कॾहिं हूंदी आहे ऐं एडजेक्टिव प्रेज़ेंट पार्टिसिपल कॾहिं हूंदी आहे। त अचो त असां पंहिंजे लेक्चर में जेको आहे अॼु इनजी मश्क कयूं। हाणे जेको आहे असां V1 प्लस ING जेको आहे वर्ब जो कमु करे थी ऐं उनखां अलावा जेको आहे V1 प्लस ING जेको आहे नाउन तौरु बि इस्तेमालु थिए थी ऐं उनखां अलावा V1 प्लस ING असांजो जेको आहे एडजेक्टिव तौरु बि जेको आहे जुमिले में इस्तेमालु थिए थी पई। हाणे हिते जेको असां एग्ज़ाम्पल मिसाल से लेकर असां हिननि में ॾिसंदासीं त किथे जेको आहे इहा V1 प्लस ING जेको आहे वर्ब जो कमु करे रही आहे ऐं कहिड़नि जुमिलनि में जेको आहे इहो नाउन जिरंड जो कमु करे रही आहे ऐं कहिड़नि जुमिलनि में जेको आहे एडजेक्टिव प्रेज़ेंट पार्टिसिपल जो कमु करे रही आहे। त असां जेको आहे जॾहिं को बि जेको आहे वर्ब जेको आहे नाउन जो कमु करे थो त असां उनखे वर्बल नाउन चऊं था। ऐं उन खां अलावा जेकॾहिं को वर्ब जेको आहे एडजेक्टिव जो कमु करे थो त असां उनखे जेको आहे वर्बल एडजेक्टिव चवंदा आहियूं। हाणे वर्बल नाउन जो ॿियो नालो आहे जेको आहे जिरंड। जेकॾहिं वर्ब जेको आहे नाउन जो कमु करे रहियो आहे त असां उनखे वर्बल नाउन बि चई सघूं था ऐं उन सां गॾु असां उनखे जिरंड बि चई सघूं था। ऐं जेकॾहिं वर्ब जेको आहे उहो एडजेक्टिव जो कमु करे रहियो आहे त असां उनखे वर्बल एडजेक्टिव बि चऊं था ऐं उन सां गॾु असां उनखे जेको आहे प्रेज़ेंट पार्टिसिपल बि चऊं था। हाणे जेको आहे असां जेका 8 एग्ज़ाम्पल्स आहिनि इन में जेको आहे असांखे ॾिसणो आहे त किथे जेको आहे असांजो इहो वर्ब तौरु इस्तेमालु थियो आहे, किथे जेको आहे असांजो नाउन जिरंड तौरु इस्तेमालु थियो आहे ऐं किथे जेको आहे एडजेक्टिव प्रेज़ेंट पार्टिसिपल तौरु इस्तेमालु थियो आहे। जेकॾहिं जेको आहे हाणे असां जुमिले में ॾिसूं था त हिते असांजो जेको आहे ईटिंग जेको आहे इहो V1 प्लस ING आहे। हिते प्लेइंग बि असांजो जेको आहे इहो V1 प्लस ING आहे। हिते ॾिसूं था डांसिंग इहो बि असांजो V1 प्लस ING आहे।
हिते रीडिंग ॾिसंदा पिया त इहो बि जेको असांजो V1 प्लस ING आहे। उनखां पोइ स्लोकिंग खे ॾिसंदा त इहो बि असांजो जेको आहे V1 प्लस ING आहे। उनखां बाद में बर्निंग ॾिसंदा त इहो बि असांजो V1 प्लस ING आहे। उनखां बाद में लिविंग खे ॾिसंदा त इहो बि V1 प्लस ING आहे। उनखां पोइ डेवलपिंग खे ॾिसंदा त इहो बि V1 प्लस ING आहे। उनखां बाद में हिते रनिंग बस भी है। ठीक है। हाँ जेकॾहिं असां ॾिसूं था त हिते जेका बि असांजा ईटिंग आहे, प्लेइंग आहे, डांसिंग आहे, रीडिंग आहे, स्मोकिंग आहे, उनखां बाद में जेको आहे बर्निंग आहे, लिविंग आहे, डेवलपिंग आहे या रनिंग आहे, त असां इन में ॾिसूं था त असांखे जेको आहे इन में फेल जी पहिरीं सूरत सां जेको आहे ING जो इस्तेमालु थियल आहे। चवण जो मक़सदु माना V1 प्लस ING इस्तेमालु थियल आहे। हाणे असां इन जुमलनि में ॾिसंदासीं किथे जेको आहे V1 प्लस ING जेको वर्ब जो कमु करे रही आहे, किथे जेको आहे उहो नाउन जो कमु करे रही आहे, ऐं किथे इहा जेको आहे एडजेक्टिव जो कमु करे रही आहे। जेकॾहिं पहिरियों जुमलो ॾिसूं था त लिखियलु आहे ही इज़ ईटिंग एप्पल्स, हू सूफ खाई रहियो आहे। त हाणे असां इन में ॾिसूं था त ईटिंग जेको आहे असांजो हिते V1 प्लस ING आहे। हाणे असां ॾिसूं था त ईटिंग जेको आहे आया इन जुमले में जेको ईटिंग आहे उहो नाउन आहे, वर्ब आहे या जेको आहे एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थियल आहे। त असां इनखे सुञाणण जे लाइ ॾिसंदासीं जेकॾहिं इन खां अॻु में जेको आहे जेकॾहिं V1 प्लस ING एज अ वर्ब इस्तेमालु थींदो त उन खां अॻु में जेको आहे हेल्पिंग वर्ब लाज़मी हूंदो आहे। टू बी जो फेल आहे उहो लाज़मी हूंदो। जीअं जुमलो आहे असांजो ही इज़ ईटिंग एप्पल्स, हू सूफ खाई रहियो आहे। त हाणे असांजो ईटिंग जेको आहे इहो वर्ब आहे, इन खां अॻु में जेको आहे हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थी रही आहे। सिर्फ़ु इनके जेको आहे सुञाणण जी इहो ई पॉइंट आहे जॾहिं बि जेको आहे V1 प्लस ING इस्तेमालु थींदी एज अ वर्ब में जेकॾहिं इस्तेमालु थींदी त उन खां अॻु में जेको आहे हेल्पिंग वर्ब लाज़मी हूंदो। जेकॾहिं उन खां अॻु में हेल्पिंग वर्ब न हूंदो त पोइ असां ॾिसंदासीं आया इहा जेको आहे जुमले में एज अ नाउन इस्तेमालु थी आहे या एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थी आहे। हाणे जेकॾहिं वर्ब तौरु इस्तेमालु थी आहे त उन खां अॻु में जेको आहे असांखे हेल्पिंग वर्ब ॾिसणी पवंदी। जेकॾहिं हेल्पिंग वर्ब आहे त पोइ ज़ाहिर आहे असांजो जेको ईटिंग आहे इहो जुमले में वर्ब तौरु इस्तेमालु थी आहे। हाणे चवंदा त ईटिंग खां पहिरियों जेको आहे इज़ असांजो जेको आहे वर्ब आहे ऐं हेल्पिंग वर्ब आहे। हेल्पिंग वर्ब हमेशह जेको आहे असांखे टेंस खे जेको आहे ठाहिण में मददगार हूंदा आहिनि। फर्स्ट करण से ही इज़ ईटिंग एप्पल्स, हू सूफ खाई रहियो आहे। त असां चई सघूं था त ज़मान हाल इस्तेमाल जो जुमलो आहे। जेकॾहिं हिते इज़ वारी जॻह ते असां वाज़ खे रखूं था त वाज़ जे अचण सां जेको आहे असांजो टेंस आहे उहो चेंज थी वेंदो। त ही वाज़ ईटिंग एप्पल्स। जेकॾहिं असां वाज़ वारी जॻह ते विल बी रखूं था त ज़ाहिर आहे असांजो जेको टेंस आहे उहो चेंज थी वेंदो। प्रेज़ेंट मां जेको आहे पास्ट में ऐं पास्ट मां जेको आहे फ्यूचर कंटिन्यूअस में चेंज थी वेंदो। चई सघूं था त हिते जेको ईटिंग आहे असांजो मेन वर्ब तौरु इस्तेमालु थी रहियो आहे। छाकाणि त इन खां अॻु में जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब इज़ इस्तेमालु थियो आहे। हाणे असां सम्झी सघूं था त जॾहिं बि जेको आहे V1 प्लस ING जुमले में एज अ वर्ब तौरु इस्तेमालु थी रही हूंदी त उन खां अॻु में जेको आहे हेल्पिंग वर्ब लाज़मी हूंदी। जेकॾहिं उन खां अॻु में हेल्पिंग वर्ब आहे असांजो उहो जेको आहे वर्ब आहे ऐं जुमले में जेको आहे मेन वर्ब जो कमु करे रहंदो। उन खां पोइ असां ॿियो जुमलो ॾिसूं दे आर प्लेइंग हॉकी, उहे हॉकी खेॾी रहिया आहिनि। हिते बि असां जेकॾहिं प्लेइंग खे ॾिसूं था त असांजो जेको आहे इहो एज अ मेन वर्ब इस्तेमालु थी रहियो आहे। छाकाणि त इन खां अॻु में जेको आहे असांजो आर जेको आहे उहो हेल्पिंग वर्ब आहे ऐं जॾहिं बि जेको आहे V1 प्लस ING जे अॻु में जेको आहे उहो हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थियल हूंदो त असां सम्झी वेंदासीं जेको इहो V1 प्लस ING या फेल जी चौथी सूरत जुमले में इस्तेमालु थियल आहे इहा एज अ वर्ब जेको आहे इस्तेमालु थियल आहे। हाणे असां जेका ॿार पहिरियां मथां जेका मिसाल आहिनि जीअं ही इज़ ईटिंग एप्पल्स, दे आर प्लेइंग हॉकी, त हाणे हिते ईटिंग जेको आहे असांजो आहे V1 प्लस ING लेकिन जुमले में एज अ वर्ब तौरु इस्तेमालु थी रहियो आहे। छाकाणि त उन खां अॻु में जेको आहे असांजो इज़ हेल्पिंग वर्ब आयो आहे। उन खां बाद में जेका असां प्लेइंग खे ॾिसूं था त प्लेइंग बि असांजो जेको आहे एज अ मेन वर्ब तौरु इस्तेमालु थी रहियो आहे। छाकाणि त इन खां अॻु में जेको आहे असांजो आर जेको आहे हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थियो आहे। उन खां बाद में जेके एक्शन जुमले नंबर थर्ड जुमले खे असां ॾिसूं था सेंटेंस खे ॾिसूं था त उनमें डांसिंग। हाणे डांसिंग जेको आहे असांजो जेको आहे V1 प्लस ING माना फेल जी चौथी सूरत तौरु इस्तेमालु थियो आहे। हाणे ॾिसूं था छा इहो जेको आहे असांजो जुमले में वर्ब आहे। जेकॾहिं वर्ब आहे त इन खां अॻु में जेको आहे हेल्पिंग वर्ब लाज़मी हुजे। जेकॾहिं हेल्पिंग वर्ब इन खां अॻु में न आहे त पोइ असां सम्झी सघूं था त इहो असांजो जेको आहे वर्ब न आहे। हाणे असां ॾिसणो पवंदो त आहे जेकॾहिं इहो वर्ब न आहे त पोइ छा इहो नाउन आहे, जर्नड आहे या एडजेक्टिव आहे त प्रेज़ेंट पार्टिसिपल आहे।
त हाणे इन शइ खे ॾिसण जे लाइ असां आया जेको आहे हिते असांजो ॾिसूं था पहिरें जुमले में छा असांजो मेन वर्ब आहे ॾिसूं था मेक्स जेको असांजो मेन वर्ब आहे उन खां बाद में असां ॾिसूं था त छा मेन वर्ब खां अॻु में का शइ इस्तेमालु थियल आहे और मेन वर्ब खां अॻु में का बि शइ इस्तेमालु थियल ना कोई हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थियल न का ॿी शइ आहे त पोइ असां सम्झी सघूं था त हिते जो डांसिंग आहे असांजो मेन वर्ब खां अॻु में आयो आहे मेन वर्ब खां अॻु में या त हमेशह जेको आहे हेल्पिंग वर्ब हूंदो आहे जॾहिं कंटिन्यूअस जो टेंस हूंदो त उन खां अॻु में हेल्पिंग वर्ब हूंदो जेकॾहिं हेल्पिंग कंटिन्यूअस जो न आहे त पोइ उन खां अॻु में ज़ाहिर आहे त सब्जेक्ट हूंदो सब्जेक्ट जो कमु हमेशह जेको आहे जुमले में या जेको आहे नाउन कंदो आहे या वरी जेको आहे प्रोनाउन कंदो आहे त हाणे असां ॾिसूं था त असांजो मेन वर्ब आहे ऐं मेन वर्ब खां अॻु में असांजो जेको आहे डांसिंग जेको आहे इहो इस्तेमालु जो आहे त हिते चई सघूं था त डांसिंग असांजो जेको आहे इहो सब्जेक्ट जो कमु करे रहियो आहे सब्जेक्ट जो कमु हमेशह जेको आहे नाउन कंदो आहे या प्रोनाउन कंदो आहे जेकॾहिं इहो नाउन आहे त पोइ असां चई सघूं था त इन जुमले में जेको डांसिंग आहे असांजो जिरंड आहे जिरंड जेको आहे इन जे लाइ चऊं था छाकाणि त हीउ जेको आहे मेक्स असांजो मेन वर्ब आहे मेन वर्ब खां अॻु में जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे सब्जेक्ट जुमले में हमेशह जेको आहे नाउन या प्रोनाउन थींदो आहे इन जे करे असां चई सघूं था त डांसिंग जेको आहे असांजो जिरंड आहे छाकाणि त इहो नाउन जी जॻह ते कमु करे रहियो आहे उन खां बाद ॾिसूं था त मेक्स खां पोइ असांजो जेको आहे मी जेको आहे असांजो जंहिंखे चइजे प्रोनाउन आहे जेको हिते जेको आहे असांजो ऑब्जेक्ट तौरु इस्तेमालु थी रहियो आहे त हाणे असांजे जुमले में जेको आहे सब्जेक्ट बि आहे ऑब्जेक्ट बि आहे उन सां गॾु मेन वर्ब बि आहे त हाणे ॾिसूं त मेन वर्ब असांजो मेक थी वियो सब्जेक्ट वारी जॻह ते डांसिंग आहे सब्जेक्ट हमेशह जुमले में जेको आहे नाउन या प्रोनाउन थींदो आहे इन जे करे असां चवंदा आहियूं जॾहिं डांसिंग जेको आहे फेल जी चौथी सूरत नाउन जो कमु करे रही हुजे त असां उनखे जेको आहे जिरंड कोटींदा आहियूं उन खां बाद ॿिए जुमले में चयो आई लाइक रीडिंग हाणे ॾिसूं था त इन जुमले में जेको लाइक आहे असांजो मेन वर्ब आहे ऐं मेन वर्ब खां अॻु में हमेशह जेको हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थींदो आहे लेकिन हिते लाइक जेको आहे फर्स्ट फॉर्म में आहे इन जे करे जेको आहे इन खां अॻु में हेल्पिंग वर्ब न आहे छाकाणि कंटिन्यूअस जो जेको आहे जुमलो आहे कोन इन खां अॻु में जेको आहे असांजो सब्जेक्ट बि इस्तेमालु थियल आहे मेन वर्ब बि इस्तेमालु थियल आहे त ज़ाहिर आहे हाणे जेको आहे रहियो वञे असांजो ऑब्जेक्ट हाणे ॾिसूं था त रीडिंग जेको आहे असांजो हिते ऑब्जेक्ट जेको आहे एज एन ऑब्जेक्ट तौरु इस्तेमालु थी रहियो आहे त आहे त फेल जी चौथी सूरत लेकिन जेको आहे जुमले में छा एज ऑब्जेक्ट इस्तेमालु थी रही आहे एज ऑब्जेक्ट इस्तेमालु थी रही हूंदी ज़ाहिर आहे जुमले में सब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट थियण जो जेको कमु आहे उहो हमेशह जेको आहे नाउन या प्रोनाउन सां अंजाम ॾींदो आहे जेकॾहिं हिते रीडिंग जेको असांजो नाउन आहे त असां हिनखे आसानी सां चई सघूं था रीडिंग जेको आहे हिन जुमले में जहिड़े तरह डांसिंग असांजो नाउन हुयो ऐं जिरंड जो कमु करे रहियो अहिड़े तरीक़े सां हिते रीडिंग बि असांजो जेको आहे नाउन आहे ऑब्जेक्ट जो कमु करे रहियो आहे इन जे करे असां हिनखे बि चई सघूं था त इहो बि हिते जेको आहे असांजो जिरंड आहे उन खां बाद में असां जेके जुमले नंबर 4 ते जेको हुन में स्मोकिंग इंजर्स टू हेल्थ तंबाकू सेहत जे लाइ नुक़सानकार आहे त हाणे इन में इंजरियस जेको आहे असांजो मेन वर्ब आहे त उन खां अॻु में जेको आहे असांजो को बि हेल्पिंग वर्ब कोन छाकाणि त हे कंटिन्यूअस जो टेंस आहे कोन त हिते जेको आहे वर्ब खां अॻु में असांजो जेको आहे स्मोकिंग जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे सब्जेक्ट हमेशह जुमले में जेको आहे नाउन या प्रोनाउन थींदो आहे इन जे करे जेको आहे स्मोकिंग असांजो नाउन आहे ये नाउन आहे त असां विच में हूंदा इहो जिरंड आहे उन खां बाद में असां चऊं था जुमले नंबर 6 ते ॾिसो लोकेट द बर्निंग हाउस सड़ंदड़ या बाल अगल घर ॾांहुं ॾिसो हाणे इन में असां जेके ॾिसूं था त असांजो जेको आहे लोकेट जेको आहे इन जुमले में अची सघंदो बाबा असांजो हिकिड़ो मेन वर्ब आहे मेन वर्ब खां बाद में आहे असांजो जेको आहे दा जेको आर्टिकल दा हमेशह जेको आहे आर्टिकल हमेशह जेको आहे नाउन खां अॻु में हूंदो आहे ॾिसो त असांजो जेको आहे इन जुमले में नाउन किथे आहे त ॾिसूं था त लोकेट द हाउस लोकेट द हाउस हाउस जेको आहे असांजो इन जुमले में एज अ नाउन आहे हाणे नाउन खां अॻु में हमेशह जेको आहे या त प्रीपोजिशन इस्तेमालु थींदो आहे या उन खां अॻु में जेको आहे एडजेक्टिव इस्तेमालु थींदो आहे ॾिसो था त हिते जेको आहे जुमले में नाउन असांजो जेको आहे हाउस आहे त हाउस खां अॻु में जेको आहे असांजो छा इस्तेमालु थियल आहे बर्निंग त हाणे चई सघूं था त बर्निंग जेको आहे इन जुमले में V1 + ING आहे ना इन जुमले में हिते जेको आहे नाउन जो कमु करे रहियो आहे ना हिते जेको आहे वर्ब जो कमु करे रहियो आहे ज़ाहिर ना नाउन जो कमु करे रहियो आहे ना वर्ब जो कमु करे रहियो आहे ज़ाहिर इन जुमले में जेको आहे एडजेक्टिव जो कमु करे रहियो आहे बिल्कुलु ठीक छाकाणि त हाउस जेको असांजो नाउन आहे ऐं हमेशह जेको आहे एडजेक्टिव जेको आहे नाउन खां अॻु में अची उनखे जेको आहे क्वालिफाई करे थो उनजी ख़ासियत खे बयानु करे थो हिते जेको आहे हाउस असांजो नाउन आहे त नाउन खां अॻु में जेको आहे असांजो एडजेक्टिव तौरु जेको आहे बर्निंग जेको आहे इस्तेमालु थियो आहे कहिड़ो घर सड़ंदड़ घर ठीकु आहे लोकेट द हाउस कहिड़े घर में ॾिसो सड़ंदड़ हाणे हिते चवण जो मतिलबु बर्निंग जेको हाउस आहे हिते बर्निंग जेको आहे अची
इन हाउस के जेको आहे क्वालिफाई करे रहियो आहे इन जे करे जेको आहे बर्निंग हिते असांजो जेको आहे उहो चई सघूं था एडजेक्टिव आहे जेको एडजेक्टिव आहे इहो प्रेजेंट पार्टिसिपल जो कम करे रहियो आहे उन खां बाद में आहे वी आर लिविंग इन डेवलपिंग कंट्री हाणे असां ॾिसूं था त हिते लिविंग जेको आहे असांजो V1 प्लस ING आहे ऐं जुमले में जेको आहे मेन वर्ब जो कम करे रहियो आहे छाकाणि त मेन वर्ब खां अॻु में हमेशह जेको आहे हेल्पिंग वर्ब हूंदी आहे हेल्पिंग वर्ब असांजे हिते जेको आहे उहा आर आहे हाणे आर असांजी हेल्पिंग वर्ब थी वई ऐं लिविंग जेको आहे असांजो मेन वर्ब थी वियो ऐं मेन वर्ब खां बाद में असां जेके ॾिसूं था असांजो हिते प्रीपोजिशन इस्तेमालु थियल आहे ऐं प्रीपोजिशन खां बाद में प्रीपोजिशन जॾहिं बि जुमले में इस्तेमालु थींदो उहो पाण खां बाद में जेका ऑब्जेक्ट लाज़मी खणंदो आहे हिते ॾिसूं त मोबाइल प्रीपोजिशन जो ऑब्जेक्ट छा आहे हिते ॾिसूं त प्रीपोजिशन जो ऑब्जेक्ट जेको आहे उहो कंट्री आहे ऐं हिते जेको असांजो V1 प्लस ING ते डेवलपिंग लिखियल आहे इहो जेको आहे ॾिसो आहे त जुमले में जेको आहे इहो वर्ब तौरु इस्तेमालु करे रहियो आहे नाउन तौरु इस्तेमालु थी रहियो आहे या जेको आहे हिते एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थी रहियो आहे जेकॾहिं ॾिसूं था त हिते असांजो मेन वर्ब थी वियो जेकॾहिं हे ॿियो मेन वर्ब आहे ज़ाहिर आहे इन खां अॻु में जेको आहे ॿिन्हिनि जेको आहे वर्ब जे विच में जेको आहे कंजंक्शन हुजणु लाज़मी आहे जेकॾहिं कंजंक्शन न आहे त पोइ ॾिसो छा इहो जेको आहे मेन वर्ब आहे सॉरी मेन वर्ब जेकॾहिं हुजे हा त पहिरीं हे बि मेन वर्ब इस्तेमालु थियो ऐं हे बि हिकिड़े मेन वर्ब आहे त इन ॿिन्ही जे विच में जेको आहे कंजंक्शन हुजणु लाज़मी जेको ॿिनि वर्बनि खे जेको आहे पाण में जोड़े जेकॾहिं वर्ब बि न आहे त उन खां पोइ ॾिसो आया छा इहो नाउन आहे जेकॾहिं नाउन आहे त ज़ाहिर मेन वर्ब खां अॻु में इस्तेमालु थिया या मेन वर्ब खां बाद में इस्तेमालु थिया हाणे सम्झो था हिते जेको आहे नाउन पहिरीं बि अॻु में इस्तेमालु थी चुको आहे एज एन ऑब्जेक्ट त हाणे असांखे चवंदा इहो डेवलपिंग जेको आहे असांजो उहो नाउन तौरु बि इस्तेमालु न थियो ऐं वर्ब तौरु बि इस्तेमालु न थियो जेकॾहिं हाणे इहो इस्तेमालु थियो आहे एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थियो आहे जेकॾहिं असांखे एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थियो आहे त ज़ाहिर आहे इहो पोइ असांजो जेको आहे प्रेज़ेंट पार्टिसिपल आहे हाणे त ॾिसूं था त हिते कंट्री हाणे डेवलपिंग कंट्री हिकु हूंदो आहे डेवलप्ड कंट्री ॿियो हूंदो आहे डेवलपिंग कंट्री हाणे डेवलपिंग जेको इस्तेमालु थियो आहे असां हिनखे चई सघूं था त डेवलपिंग जेको आहे एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थियो आहे हिकिड़े नाउन कंट्री खे जेको क्वालिफाई करे त कहिड़े क़िस्म जो मुल्क आहे वी आर लिविंग इन डेवलपिंग कंट्री असीं जेको आहे तरक़ी पज़ीर मुल्क में रही रहिया आहियूं त हाणे चवणो त कहिड़े मुल्क में रही रहिया आहियूं तरक़ी पज़ीर में त हाणे जो डेवलपिंग आहे इहो असल में जेको आहे हिकिड़े मुल्क कंट्री आहे जेको उन खे जेको आहे क्वालिफाई करे रहियो आहे उनजी ख़ासियत खे बयानु करे रहियो आहे त इन जे करे असां चई सघूं था त डेवलपिंग जेको आहे इन जुमले में एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थियो जेको एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थी वियो आहे त असां हिनखे चई सघूं था त इहो जेको आहे प्रेज़ेंट पार्टिसिपल आहे उन खां बाद असांजो आख़िरी जुमिलो आहे आई कैन नॉट जंप फ्रॉम रनिंग बस मां हलंदड़ बस मां जेको आहे टपो नथो ॾेई सघां त हाणे असीं चवंदा त जंप जेको आहे असांजो हिते मेन वर्ब आहे ऐं मेन वर्ब खां अॻु में जेको आहे असांजो हिते हेल्पिंग वर्ब ऐं उन खां बाद में एडवर्ब ऑफ नेगेशन माना असांजो नेगेटिव सेंटेंस आहे त हिन जुमले में असांजो मेन वर्ब जेको आहे उहो जंप आहे उन खां अॻु में जेको आहे कैन जेको आहे असांजो जंहिंखे चयो जेकॾहिं हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थियो आहे हुन सां गॾु जेको आहे नॉट जेको आहे एडवर्ब ऑफ नेगेशन माना असांजो जेको जुमिलो आहे नेगेटिव सेंस जो आहे त हाणे चवंदा हिन में मेन वर्ब बि आहे ऐं उन खां बाद में ॾिसूं था त छा हिन जुमले में को नाउन इस्तेमालु थियल आहे मेन वर्ब खां बाद में जेको असां ॾिसूं था त हा वाक़ई जेको आहे जुमले में असांजो हिते नाउन बस जेको आहे उहो इस्तेमालु थियल आहे हाणे ॾिसणो इहो आहे हिते फ्रॉम जेको आहे असांजो प्रीपोजिशन आहे ऐं प्रीपोजिशन हमेशह पाण खां बाद में जेको आहे पंहिंजो ऑब्जेक्ट खणंदो आहे प्रीपोजिशन जो ऑब्जेक्ट जेको आहे जुमले में बस आहे हाणे ॾिसूं था जेको रनिंग आहे आया इहो छा आहे इहो जेकॾहिं चवंदा वर्ब आहे त वर्ब ज़ाहिर पहिरीं बि हिते मेन वर्ब अची चुकी आहे लेकिन ॿियो वर्ब इस्तेमालु थियल आहे त ज़ाहिर आहे जेकॾहिं ॿियो वर्ब इस्तेमालु थींदो त उन पहिरें ऐं ॿिए वर्ब खे जेको आहे ज़ाहिर ॻंढण जे लाइ कंजंक्शन इस्तेमालु कोन थियो आहे त चई सघूं था त असांजो जेको इहो रनिंग आहे हिते जेको आहे असांजो मेन वर्ब न आहे ऐं उन खां बाद ॾिसो छा जेको आहे रनिंग जेको असांजो नाउन आहे नाउन असांजो अॻु में ॾिसूं था पिया त बस जेको आहे असांजो नाउन तौरु इस्तेमालु थी चुको आहे इन जेके चई सघूं था त रनिंग असांजो न वर्ब आहे न जेको आहे जुमले में असांजो एज अ नाउन तौरु इस्तेमालु थियो आहे हाणे ॾिसूं बाक़ी छा बचियो पोइ असां चई सघूं था त हिते नाउन जेको रनिंग आहे असांजो एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थियो आहे जेकॾहिं एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थियो आहे त ज़ाहिर आहे इहो जेको आहे असांजो प्रेज़ेंट पार्टिसिपल आहे छाकाणि त कहिड़ी बस मां जेको आहे ट्रक नथो ॾेई सघां रनिंग माना जेका हलंदड़ बस आहे उन मां ट्रक नथो ॾेई सघां हिते जेको रनिंग आहे उहो बस खे जेको आहे क्वालिफाई करे रहियो आहे इन जे करे असां चई सघूं था त रनिंग जेको आहे इन जुमले में एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थी रहियो आहे लेकिन जुमले में एज एन एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थी रहियो आहे त पोइ ज़ाहिर आहे इहो असांजो जेको आहे प्रेज़ेंट पार्टिसिपल आहे आज जे लेक्चर में असां जेको आहे V1 प्लस ING जे बारे में पढ़ियो त V1 प्लस ING जेको आहे जुमले में एज अ वर्ब तौरु बि इस्तेमालु थिए थी पई ऐं उन खां अलावा एज अ
नाउन भी इस्तेमाल थिए थी ऐं उन सां गॾु जेको एज एन एडजेक्टिव तौर बि इस्तेमाल थिए थी। जेकॾहिं नाउन तौरु इस्तेमाल थी रहियो ज़ाहिर आहे उहो जुमिले में जेको आहे सब्जेक्ट या ऑब्जेक्ट जो कमु करे रही आहे। जेकॾहिं सब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट जो कमु करे रही आहे त ज़ाहिर आहे असां उहो नाउन आहे त असां नाउन खे जेको आहे जिरंड चई सघूं था। जॾहिं बि फेल जी चौथी सूरत नाउन जो कमु कंदी त असां उनखे जिरंड चवंदासीं। ऐं जेकॾहिं फेल जी जेकी आहे चौथी सूरत जॾहिं एडजेक्टिव जो कमु कंदी त असां उनखे प्रेज़ेंट पार्टिसिपल चवंदासीं। ऐं उन खां बाद में असां इहो पढ़ियो त जेकॾहिं जुमिले में उहा एज़ अ वर्ब तौरु इस्तेमाल थी रही आहे त असां उनखे कीअं सुञाणिजे। जेकॾहिं जुमिले में वर्ब तौरु इस्तेमाल थी रही आहे त ज़ाहिर आहे उन खां अॻु में जेको आहे हेल्पिंग वर्ब लाज़मी हूंदो। जेकॾहिं हेल्पिंग वर्ब आहे त पोइ असां चई सघूं था उहो असांजो वर्ब आहे। ऐं जेकॾहिं हेल्पिंग वर्ब न आहे त पोइ असां ॾिसंदा जेकॾहिं हेल्पिंग वर्ब न आहे त पोइ थी सघे थो उहा नाउन आहे या वरी एडजेक्टिव आहे। जॾहिं असां उनखे नाउन तौरु ॾिसंदासीं जेकॾहिं सब्जेक्ट जॻह ते इस्तेमालु थियल आहे ज़ाहिर तॾहिं बि असांजो उहो नाउन आहे। जेकॾहिं ऑब्जेक्ट जे तौरु इस्तेमालु थियल आहे त तॾहिं बि असांजो जेको आहे नाउन आहे। वर्ब जो सब्जेक्ट आहे या वर्ब जो ऑब्जेक्ट आहे तॾहिं बि असांजो जेको आहे उहो नाउन आहे। या प्रीपोजिशन जो ऑब्जेक्ट आहे तॾहिं बि असां चवंदा आहियूं उहो नाउन आहे। जेकॾहिं जुमिले में नाउन तौरु फेल जी चौथी सूरत कमु करे रही आहे त असां उनखे वर्बल नाउन या जिरंड चवंदासीं। ऐं उन खां अलावा जेकॾहिं जुमिले में जेको आहे फेल जी चौथी सूरत वर्ब जो कमु बि न करे रही आहे नाउन जो कमु बि न करे रही आहे त पोइ जेको आहे असां ॾिसंदा आया जेको आहे उहा फेल जी चौथी सूरत आहे छा उहा कंहिं नाउन खे जो आहे क्वालिफाई त न करे रही आहे। जेकॾहिं उहा चओ फेल जी चौथी सूरत कंहिं नाउन खे क्वालिफाई करे रही आहे उन ख़ासियत खे उन गुण खे बयानु करे रही आहे त पोइ असां चवंदासीं त इहा जेको आहे सिफ़त आहे। ऐं जेकॾहिं सिफ़त आहे त उनखे वर्बल फेल जी चौथी सूरत खे असां जेको आहे वर्बल एडजेक्टिव चवंदासीं जॾहिं उहो एडजेक्टिव जो कमु करे रही हूंदी। जेकॾहिं एडजेक्टिव जो कमु करे रही आहे त असां उनखे वर्बल एडजेक्टिव बि चवंदासीं ऐं उन सां गॾु जेको आहे प्रेज़ेंट पार्टिसिपल बि चवंदासीं। उमेद आहे त तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेके तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो उनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।